पुर केनाल जा ॿ पासा आहिनि। हिकिड़ो त उनजो फ़नी पासो आहे ऐं ॿियो आहे उनजो सियासी या इंतिज़ामी पासो। ॿिन्ही पासनि खां ही केनाल नाजाइज़ आहे। फ़नी लिहाज़ खां ज़हन में रखो त हिन जो वकिरो 1350 क्यूसिक आहे। सरकार पंजाब चए थी त असां अप्रैल खां सेप्टेंबर अक्टूबर ताईं वहाईंदासीं ऐं इर्सा में हुननि चयो ऐं जेको PC1 में बि लिखियो वियो आहे त पंजाब पंहिंजे हिसे जे पाणीअ मां जलालपुर केनाल खे पाणी ॾींदो। हाणे सिंध जो सुवालु सादो आहे त 1991 जे ठाह में पंजाब खे जेतिरो पाणी हिसे में मिलियल आहे दरियाई निज़ाम सॼे मां, उहो त पंजाब अॻे ई वाहन जे लाइ विरहाए चुको आहे। उहो त 1991 में जेका 10 ॾींहंनि जी जदवल ठाहे ॾिनी वई हुई सॼे साल जी, उन में उहो पाणी विरहायो पियो आहे। ऐं इन विच में अहिड़ा साल आया आहिनि जॾहिं पंजाब पंहिंजे हिसे जो 100% पाणी ख़रीफ़ में इस्तेमालु बि कयो आहे। तंहिंजी माना त हुनजो पाणी कमिटेड आहे, उन ते बनियूं थी रहियूं आहिनि, उन ते कमांड एरिया आहे। सो जॾहिं ही 1350 क्यूसिक पाणी तव्हां चओ था त पंहिंजे हिसे मां ॾींदासीं, त ज़रूरु कंहिं हींअर जेका तव्हांजी कमांड एरिया ते कंहिं बैराज ते कंहिं वाह ते जेको पाणी ॾिनल आहे उतां तव्हां कट हणो। पोइ इहो पंजाब नथो ॿुधाए किथे बि त उहो कहिड़े वाह जो पाणी कटींदा। अच्छा, जंहिं वाह जो तव्हां पाणी कटींदा 1350 क्यूसिक, उन ते के 100,000 एकड़ बनी आबाद थी रही हूंदी न, उन्हनि आबाद घर खे तव्हां पोइ पाणी किथां ॾींदा? तंहिं करे सिंध सम्झे थी त इहो पाणी फिरीगिरी निकिरंदो इंडस मां। इंडस मां ईअं निकिरंदो त हीउ पाणी हितां ॾिनो वेंदो हिन नए बैराज केनाल मां, ऐं जॾहिं हितां पाणी ॾियण जे सूरत में हेठि त्रिमू ऐं पंजनद ते पाणीअ जी थींदी खोट, त पोइ जेके तोसा पंजनद ऐं चश्मा झेलम जा 2 लिंक केनाल सिंधू दरिया मां निकिरनि था, जेके हिन साल बि जॾहिं सिंध में 30 सैकड़ो सखर ते ऐं गुडूअ ऐं हेठि कोटड़ीअ ते 60 सैकड़ो खोट पइली, उन वक़्तु बि लॻभॻि 28,000 क्यूसिक उन लिंक केनालनि मां पाणी हलियो पिए। पोइ इतां ई पाणी वहाए इंडस जो पाणी खणी इहा खोट पंजाब पूरी कंदो ऐं पंहिंजो पाणी इन नए वाह में वहायो वेंदो। नसीर साहब, 2024 में सिंध हुकूमत टेक्निक मंजूरी ॾिनी। हाणे सियासी ऐं इंतिज़ामी पासे ते अचूं था त सियासी ऐं इंतिज़ामी पासो इहो आहे त जॾहिं इहा रिथा पहिरियों भेरो इर्सा वटि पुगी त उहा 2014 जी ॻाल्हि आहे। 2014 में जॾहिं इहा रिथा इर्सा पास कई त सिंध जे मेंबर इहे एतिराज़ वारिया, पर उन जे बावजूदि इर्सा में वोटिंग जे हिसाब सां बाक़ी सभु मेंबर हिकिड़े पासे थी बीह रहिया ऐं उन्हनि शर्त इहो लॻायो त पंजाब पंहिंजे हिसे मां पाणी ॾिए। उन बुनियाद ते हुननि खे इर्सा इहो न सोचियो, इर्सा खां बि सुवालु थियणु घुरिजे त तव्हां पंजाब खां पुछो तव्हां त इहो वाधू पाणी किथां ईंदो, पर तव्हांखे ख़बर आहे त असां वटि इदारनि में फ़ैसिला कीअं था थियनि। पोइ वरी वञी एकनिक मंज़ूरु कयो आहे, या 18 जो साल आहे या 19 जो साल आहे, 4-5 साल हुन दौरान प्रोसेस में लॻो आहे। ऐं उते बि मूं किथे पढ़ियो हो त एकनिक में सिंध जे मेंबर एतिराज़ु कयो। पोइ सिंध CCI में वई आहे, काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में 2024 में। मूं वटि इहा हिकिड़ी गुज़ारत आहे, सिंध गवर्नमेंट खां सुवालु थिए थो, उहो पुछणु घुरिजे त इहे विच वारा 5-7 साल तव्हां CCI ताईं वञण में छो लॻाए छॾिया, जॾहिं एकनिक में रूल ओवर कयो वियो, ओवर रूल कयो वियो, बिल्डोज़ कयो वियो सिंध जो एतिराज़, त उसूली तौरु सिंध वटि नेक्स्ट आइनी फोरम त हुयो ई काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट। सिंध खे त राइट नेक्स्ट डे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में हलियो वञणु घुरिजे हा। पर उहे विच ते जेके 4-5 साल 6 साल लॻा, उन दौरान हुन वाह ते अदावती कमु जारी रहियो। तव्हां CCI में बि न विया, तव्हां ठहराउ वञी बहाल कयो आहे, उन में बि 4 साल ॿिया लॻी विया। इन विच में सेनेट जी जीअं तव्हां चओ था क़ौमी असेंबली आहे, को वज़ीर आज़म खे ख़तु, तव्हां इन विच में हुकूमतुनि जो हिसो थिया आहियो, निगोसिएशन्स कयूं अथव ॿियनि ॻाल्हियुनि ते इतिहादी थियण लाइ, त तव्हां जलालपुर ते किथे त ॻाल्हायो हुजे हा। उहा एविडेंस एटलीस्ट मूंखे किथां नथी पई मिले। सो मुंहिंजे नज़र में इहो जेको टाइम लैप्स आहे, इन दौरान इहो केनाल ठही वियो ऐं इहो सिंध खे नुक़सानु थी चुको। ॾिसो, CCI तमामु वॾी नाजाइज़ी ऐं ग़फ़लत कई आहे ऐं मूंखे लॻे थो ॼाणी बुझी कई आहे। उसूली तौरु जॾहिं काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में सिंध जो एतिराज़ु वियो हो, त पोइ इहो प्रोजेक्ट उन वक़्तु जंहिं बि स्टेट ते हो, जिते बि हुयो, उनखे ब्रेक लॻणु घुरिजे। छो त हाईएस्ट कॉन्स्टिट्यूशनल फोरम पाणीअ जे इशूज़ ते काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट आइनी तौर ते,
त जीअं सिंध जी दरख़्वास्त वई त उनखे हुते ब्रेक लॻणु घुरिजे हा, पर उहा ब्रेक न लॻाई वई। सो CCI 2 साल उनखे एजेंडा ते न आंदो। पुठियनि 2 सालनि में CCI मीटिंगूं 2 कयूं आहिनि। इहा ख़ुदि हिकु आइन जी संगीन भञकड़ी आहे। आइनी तौरु CCI जे क्लाज़िस में लिखियलु आहे त हर 90 ॾींहंनि में हिकु मीटिंग कई वेंदी। 3 महीना बि नाहे लिखियलु, इहो ज़हन में रखिजो, छो त महीना एकट्रीआब थींदा आहिनि। जुलाई अगस्त में 2 लाॻीता एकट्रीआब थींदा आहिनि, त उन में लफ़्ज़ 90 ॾींहं लिखियलु आहे। पर 90 ॾींहंनि में त छा, 2 सालनि में जिते 8 गॾिजाणियूं थियणु घुरिजनि हा, उते रुॻो 2 थियूं। त ॼाणी बुझी CCI जी क़यादत, ऐं CCI जी क़यादत वज़ीर आज़म पाकिस्तान हूंदो आहे। ऐं इहा बि प्रोविज़न आहे त सूबा इमरजेंसी में मीटिंग लाइ रिक्वेस्ट बि ॾेई सघनि था। मुंहिंजी नज़र मां काड़ी एमरजेंसी मीटिंग जी रिक्वेस्ट सिंध जी नथी मूंखे नज़र अचे, जंहिंमें वज़ीर आज़म खे सिंध सूबे ख़त लिखियो हुजे त काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जो इजलास कोठायो, असांजी तव्हां वटि समैरी पई आहे ऐं हेॾां कमु हले पियो, इन ते हंगामी इजलास करायो वञे। अहिड़ी बि का दरख़्वास्त असां किथे एटलीस्ट मूं नाहे पढ़ी ॿुधी। तंहिं करे मुंहिंजी गुज़ारिश कई त हाणे ठहियलु ठुकियल शइ खे रिवर्स कराइणु पाकिस्तान में, ऐं उहा बि पंजाब सूबे में थियलु, तमामु ॾुखियो आहे। वे फॉरवर्ड जेकर मां ईअं चवां त या त सिंध जी जेका नुमाइंदा पार्टी आहे, जेका हींअर हुकूमत जो हिसो आहे काफ़ी सालनि खां, उहा ईअं वञी पेर खोड़ी बीही चए त ही कैनाल जिते आहे इनखे हिते जो हिते ब्रेक हणो, तव्हां आज़माइशी जेका इन में फ़िलो कयो सो कयो, ॿियो वधीक को बि वकिरो न थींदो। CCI खे पहिरें फ़ैसिलो करणु ॾियो। CCI जेकर अॼु बि इनखे ओवर रूल करे त सूबे खे ताक़त न आहे, भली ठहियलु प्रोजेक्ट हुजे, उनजो राइट न आहे त पोइ उन में पाणी वहाए। सो सिंध खे हंगामी तौर ते CCI जो 1 पॉइंट एजेंडा ते इजलास कराइणु घुरिजे, जंहिंमें सिंध चए त इहो तव्हां ठाहियो न ठाहियो, असां ॿधल ई न आहियूं। असां दरख़्वास्त 2 साल अॻु ॾिनी, तव्हांजो कमु ई न हो त तव्हां इहो वाह ते तव्हां कमु जारी रखो, जिते आहे इनखे ब्रेक खणो। पोइ सिंध CCI में कीअं थी फ़ैसिलो पंहिंजे हक़ में वठे, उन में इहो बि ऑप्शन हूंदो आहे CCI में त जेकॾहिं का एग्रीव्ड पार्टी उतां मुतमइन न थिए त उहा सदर खे ख़त लिखी सघे थी। सदर उन शोबे जे माहिरनि जी कमेटी बि ठाहे सघे थो। जॉइंट पार्लियामेंट में बि मामिलो खजी सघे थो। तंहिं करे सिंध वटि ऑप्शन आहिनि, पर उन जे लाइ सिंध खे रुॻो हाणे रुॻो रिवायती बयाननि ऐं ख़तनि सां कमु न हलंदो। हाईएस्ट लेवल ते स्ट्रॉन्ग सियासी मुदाख़लत जी सिंध खे ज़रूरत आहे, न त पोइ इहो वाह आज़माइशी मां लॻातार वहकिर में तब्दील थी वेंदी।